वंस अगेन असां सां गॾु आहिनि 3G 4G बर्गर। तव्हांजी शादी थियल आहे? छा थियल आहे? शादी मैरिज? हा थियल आहे। लव मैरिज आहे या अरेंज? अजीब सवाल छो पिया पुछो? जेका ॻाल्हि आहे उहा पुछो न। मुंहिंजी गूगल मैरिज थियल आहे। गूगल मैरिज। गूगल मैरिज छा मतिलबु आहे गूगल मैरिज? गूगल ते शादी, लैपटॉप ते मां चीटिंग कंदुमि कंहिं छोकिरी सां, उन सां शादी थी वई। ओके, तव्हांखे सॼी तफ़सील ॿुधायां किथे थी, कॾहिं थी, कहिड़े शादी हॉल में थी, केतिरा माण्हू आया, केतिरो ख़र्चु कयो, केतिरी शॉपिंग कई, केतिरनि लखनि जो मां पंहिंजी वाइफ जे लाइ सूट वरितो, केतिरनि लखनि जो मां पंहिंजे लाइ सूट वरिता, केतिरियूं गाॾियूं सजायूं। मां तव्हांखे सॼो क्लियरेंस कयो। तव्हां नेब जा ऑफिसर आहियो या छा आहियो? प्लीज़ ॾिस, तव्हांजो ही प्रोग्राम सॼी सिंध ॾिसंदी। मां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां त ॼाणणु चाहींदुसि त ही बर्गर फैमिलीज़ जा जेके माण्हू आहिनि ही कीअं ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। अच्छा, मूंखे ख़बर पई आहे तव्हां शादीअ में करोड़े रुपया ख़र्च करे छॾींदा आहियो। दूं कोन पियो ॾे। नौकर, मुंहिंजो ॿियो शीशो ठाहे खणी अचो। नौकर। अच्छा, छा तव्हां चयो? तव्हां पाण बि कुझु कंदा आहियो या सभु कुझु नौकरनि खां कराईंदा आहियो? जी, पाण बि को कमु कंदा आहियो? घटि सट। भली हाली न अचो, भली हाली न अचो, हाली न अचो। मां अंकल खे मुंहुं ॾियां, पोइ अचां थो, पोइ सुकून सां वरी ॿियो शीशो ॾेई पीअंदुमि, रिलैक्स थी। मूंखे ॾाढो डिस्टर्ब पियो करे। छा पियो चयो नौकर? मां डिस्टर्ब कोन थो कयां। मूं तव्हांखां इहो पुछो त तव्हां पंहिंजी शादियुनि में करोड़े रुपया ख़र्च करे छॾींदा आहियो, छो? असांजी पंहिंजी लाइफ आहे, असांजी पंहिंजी इंजॉयमेंट आहे, असां इंजॉय कंदा आहियूं, वॾा माण्हू आहियूं। तूं ग़रीब माण्हू। करण जा ॿिया बि खोड़ सारा तरीक़ा आहिनि। इहे पैसा जेकॾहिं तव्हां कंहिं ग़रीब फैमिली जे माण्हुनि खे ॾियो तो कहिड़ियूं दुआऊं कंदा? तव्हां ग़रीब आहियो। माण्हू आहिनि काफ़ी जिन खे खाइण लाइ कुझु कोन्हे। लॻे थो तव्हां पाण ग़रीब आहियो। साॻी ग़रीबनि वारी सोच। असांजो छा वञे ग़रीबनि सां? किथे जीअनि था, किथे मरनि था, बिजली अथनि कोन अथनि, लोड शेडिंग अथनि, तड़पनि था। असां पंहिंजी लाइफ खे इंजॉय था कयूं, असांजी मर्ज़ी आहे। मुंहिंजो पप्पा हिकु साइन कंदो आहे, उन में करोड़ो रुपया कमाईंदो आहे। हाणे उहो बि तव्हांखे तफ़सील ॿुधायूं, किथे साइन कंदो आहे, छा कंदो आहे। यकीनन ही ड्रेस बि तव्हां हाइपर मां वरिती हूंदी। ओह नो नो नो, ग़रीब माण्हू आहियो न, ग़रीब जी ग़रीब ताईं सोच हूंदी आहे। हाइपर छा आहे? जॾहिं मूड थींदो आहे असां पप्पा सां गॾु हलिया वेंदा आहियूं दुबई, ॿियनि ॿाहिरिनि मुल्कनि में वेंदा आहियूं। उते असांजा फ्लैट्स आहिनि, गाॾियूं बीठियूं आहिनि, स्टाफ आहे, नौकर ड्राइवर आहिनि, बोची आहिनि। तव्हांखे सॼी तफ़सील छो ॾियां? छा तव्हां नेब में आहियो छा? न, मां नेब में न आहियां। असल में असां पंहिंजी सोसाइटी, पंहिंजे समाज खे ॾेखारणु था चाहियूं त ही बर्गर क़िस्म जा जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जा ही प्रकार हूंदा आहिनि। असां छा ख़राबु पिया लॻूं? मुंहुं में धप आहे, बदबू पई अचे तव्हांखे, बेहोश थी विया आहियो। मुंहुं में सीमेल आहे, अञा सीमेल त तव्हां में आहे, बदबू तव्हां में आहे। लॻे थो हिकु हफ़्ते खां कोन वेंदा आहियो। तव्हांखे कंहिं सर्विस ते वॉश कराइणो पवंदो, ऐं वॉश सां गॾु ग्रीस बि कराइणो पवंदो। ज़ंगियल अंकल, ग़रीब अंकल। ॾिसो, तव्हां हाणे ज़ातियात ते लही आहियो, तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं न करणु घुरिजनि मूंसां। पोइ तव्हां मूंखे ईअं छो पिया बार बार पिया चओ हीउ ॿुधायो, हीउ ॿुधायो? मां रोई पप्पा खे फ़ोन कंदुमि न। अच्छा, हाणे हीअं था कयूं, हाणे दोस्ती में कुझु ॻाल्हियूं था कयूं। छॾो, जहिड़ो ख़तमु। दोस्ती में तव्हां जेको मूंखां पुछो मां तव्हां सां शेयर कंदुमि। ठीकु आहे, मां कैमरा ऑफ थो करायां। हा ठीकु आहे। कुझु पंहिंजी जेका तव्हांजी बर्गर सोसाइटी आहे, हा, उनजे हवाले सां कुझु ॻाल्हियूं जेके अहिड़ियूं हुयूं जेके असां मीडिया ते त न ॾेखारींदासीं, मूंखे ॿुधाए वठो। सही, पुछो। सलमान, कैमरा ऑफ हुजणु खपे कैमरा। जेकॾहिं इहा मीडिया ते हली वियो पोइ गड़बड़ थी वेंदी। ही शीशो हिते टुटंदो। हा, कमिटमेंट। ऐं टाका लॻंदा, 3 टाका। जना हॉस्पिटल वारा बि कोन झलींदा तव्हांखे। दोस्ती जे माहौल में पाण वेठा आहियूं। आई गुड फ्रेंड। या छा आहे सभु ढोंग त न आहे किथे? सिधी सिधी ॻाल्हि आहे। हाणे कैमरा ऑफ आहे। असां अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं क्रिएट कंदा आहियूं, मार्केट में आणींदा आहियूं, जीअं माण्हू मजबूर थी घर जी हर शइ विकिणी इहा ड्रेसिंग आणनि। हालांकि तव्हांखे सची ॿुधायां, हींअर कैमरा बंदि आहे। घणी शॉपिंग मां लाइट हाउस खां करे ईंदो आहियां। ओ माय गॉड। जेका शर्ट तव्हांखे हाइपर ते मिलंदी 25,000 रुपए जी, उहा साॻी लाइट हाउस ते 2500 रुपए जी। जेको शूज़ हाइपर ते 20,000 रुपए जो आहे,
वो सागो लाइट हाउस ते 400 रुपए जो है मतलब पर कंहिंसां बि शेयर न कजो मुंहिंजी कसम हा न मतलब त जुगाड़ी बर्गर आहिनि तूं ओरिजिनल बर्गर कोन्हे ॾिसो प्लीज़ कंहिंसां शेयर न कजो न न मां ई तव्हां सां शेयर कयो आहे ओहो पर हाणे तव्हां जॾहिं मीडिया ते अहिड़ा सुवाल पुछो पिया मां त हाई फाई बर्गर थी वेंदुमि न न इन्हनि शयुनि जो फ़ाइदो कहिड़ो पसंदि आहे तव्हांखे इन्हनि शयुनि जो ई ड्रेसिंग जो माहौल सां गॾु हलणो पवंदो आहे ग़रीब इंसान वरी बि ग़रीबनि वारी सोच ते न अची वञे माहौल सां गॾु हलणो पवंदो आहे कहिड़े क़िस्म जो माहौल आहे छा थो मिले तव्हांखे हिननि में तव्हां सुठा सुठा सूट पाए वेंदव न तव्हांखे शादी हॉल में अॻियां विहारींदा सुठियुनि सीटुनि ते ऐं तव्हांखे सभई सलूट कंदा मेरा कपिड़ा पाए वेंदव जहिड़ा हींअर पाए आया आहियो लुंडे जा लॻे थो तव्हां लाइट हाउस जा पक ग्राहक आहियो मूंसां शेयर न पिया कयो अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का ही कपिड़ा मानी खाईंदा आहिनि ही ड्रेसिंग ॾेखारणी पवंदी आहे हालात सां गॾु हलणो पवंदो आहे मजबूरी आहे जेकॾहिं इहा ड्रेसिंग ऐं इहा लुक न रखिबो न उहा इज़त कोन मिलंदी आहे छा कजे मजबूरी आहे माना त पोइ गाॾी बि तव्हां रेंट ते खणंदा हूंदव बसि इहो मां शेयर नथो करे सघां वाह बसि आई डोंट नो ॾिस हाणे पाण त दोस्त आई नो कमेंटमेंट आई नो ऐं इहो टाइम मूं तव्हांखे ॾिनो आहे हक़ीक़त ॼाणियो मां ॾाढो बिज़ी लाइफ आहे मुंहिंजी छा माय गॉड नज़र हणी वरिती तव्हां मूंखे नाज़रू इंसान एॾो बि सुहिणो न आहे सुहिणो हुजे न हुजां ठीकु आहे कुझु ॻाल्हियूं पप्पा ऐं मोम खे त वणंदो आहियां न ब्रेक वठूं वरी ब्रेक प्लीज़ हाणे ब्रेक जो नालो वरितो मां शीशो तोड़े छॾींदुमि तव्हांजे तेसिताईं मथां पाण चांहि पी वठंदासीं ओके ओके चांहि न कोल्ड ड्रिंक ओके कोल्ड ड्रिंक बि कहिड़ी ख़बर अथव स्ट्रिंग जंहिंमें छाट लॻी वेंदी आहे ओके ओके जी नाज़रीन मिलूं था हिकिड़ी चांहि खां पोइ न कोल्ड ड्रिंक हिकिड़ी कोल्ड ड्रिंक खां ओके कमेंटमेंट जेका कयो था उन ते पूरा रहो